ज़िंदगी दी। हानी, तू यकीन कर, तू ही मुझी मोहब्बत आई। यकीन कर हानी, मुझी मोहब्बत तू आ। तो को सवाइ मुझे बियो केर आहे ॿुधा? ॿिनि शख्सियतनि सां प्यार कयो आहे। हिकु तूं आहे, ॿियो हीअ सिंध धरती ऐं हुनजो आवाम। मूं इन्हनि सां प्यार कयो आहे। जेकॾहिं तूं मूं सां एतिरी मोहब्बत तो करी तो पोइ घर खां ॿाहिरि वञण जे लाइ छो तो मना करी ऐं हथियार खणण जे लाइ? ॾिस हानी, जेसि ताईं मां जीअरो आहियां तोखे पलांद करण जी का बि ज़रूरत न आहे। तुंहिंजा पलांद मां कंदुसि। जेकॾहिं मां मरी वञा न त पोइ तोखे इजाज़त आहे हथ में हथियार खणी तूं पलांद कजां। फिलहाल मां जीअरो वेठो आहियां। तुंहिंजी हिफ़ाज़त करण मुंहिंजो अवलीन फर्ज़ आहे। छा हिते अमन काइम करण लाइ हिते जे ग़रीब माण्हुनि जी ख़िदमत करण मुंहिंजो फर्ज़ न आहे? तुंहिंजो फर्ज़ आहे, बिल्कुलु आहे तुंहिंजो फर्ज़। पर हनी, ॻाल्हि खे सम्झ। हिकु औरत खे घर में वेहण, घर जो कमकार करण ऐं जेकॾहिं मर्द अचे तो हुनजी ख़िदमत करण हुनजो अवलीन फर्ज़ आहे। उहो हुनखे सूरे। जॾहिं घर में केरु पुछण वारो ईंदो न त मां हुनजी ख़िदमत बि कंदसि ऐं हुनजो ख़्याल बि कंदसि। फिलहाल मुंहिंजो घर ख़ाली आहे। हानी, तुंहिंजो घर भरबो रुगो उन्हनि ॿिनि दुश्मननि खे मुंहुं ॾेई वठां जिन हिते जे अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। मां हुननि खे ख़तम करण में तुंहिंजो साथ ॾींदसि, तोखे अकेलो कोन छॾंदसि। अड़ी चेरी, मां अकेलो किथे आहियां? तुंहिंजी दुआऊं, तुंहिंजो प्यार, तुंहिंजी मोहब्बत मूंसां गॾु आहे। जंहिं शख़्स खे तो जहिड़ी जी दुआऊं हुजनि उनखे लहर न लोॾो। मुंहिंजी दुआऊं तोसां गॾु आहिनि ऐं हमेशह रहंदी। तूं ॾिसजां, अल्लाह साईं तोखे हमेशह कामयाब करे। मां उन्हनि ज़ालिमनि खे जीअरो कोन छॾींदुसि जिन मुंहिंजी हानी खे अगवा कयो आहे। उन्हनि खे जीअरो कोन छॾींदुसि। हिन अमन जी धरती ते इन्हनि नासूरनि खे ख़तम करणो आहे। ख़तम करणो आहे। मूंखे त अॻे ई इहा ॻाल्हि खुटकी पए त हानीअ ते कान का मुसीबत नवाज़। बसि इहे ॿ शैतान आहिनि, ॿ शैतान जेके न कोहिस्तान जो अमन बर्बाद करे वेठा आहिनि। हर हिक न ॿिए ॾींहुं हू कान का फशरी मचायो वेठा आहिनि। सुंदर, कान का फशरी मचायो वेठा आहिनि। तूं ठीक तो चई सोराब खान। जेसीं ताईं इहे शैतान न मरंदा तेसीं ताईं हिन पूरे कोस्तान में अमन कोन थींदो। हानीअ खे अगवा करे हुननि पंहिंजी मौत खे आवाज़ ॾिनो आहे। सुंदर, हू हाणे न बचंदा, न बचंदा। बचण बि न घुर्जनि। अहिड़ा मर्दूत मुआ चङा आहिनि जिन पूरे कोस्तान खे लॼायो आहे। मां अॼु ई हुननि जी तलाश में निकिरां थो सुंदर। ऐं हा, जमाल जेकर अची वञे त हुनखे मुंहिंजो नियापो ॾिजांइ त मां हुनजी हानीअ खे हुन वटि ज़िंदा सलामत वठी ईंदुसि ऐं हुनखे चइजांइ त को बि फिक्र न करे। मां हानीअ खे ज़िंदा सलामत हुन वटि ज़रूरु वठी ईंदुसि। इन जंग में तोखे मां अकेलो न छॾींदुसि। मां बि तोसां गॾु हलंदुसि। न सुंदर, न, तुंहिंजो हलणु ठीकु नथो लॻे। सोराब खान ठीकु छो नथो लॻे? मुंहिंजे अंदर में बि पलांद जा ओला भाव थी रहिया आहिनि। सोराब खान, जेके मूंखे सुख सां सुम्हण ई नथा ॾियनि। जेसि ताईं मां इन्हनि खूनी शैताननि खे ॻोल्हे पूरो न कंदुसि सुंदर, तेसि ताईं त सुख जो साह मां बि न खणंदुसि। सोराब खान, पोइ मां तोसां न सुंदर, न, तूं मूंसां किथे किथे गॾु हलंदे। ख़बर न आहे त हू केॾा विया हूंदा। तूं त छॾो मुड़ुसई, किथे मूंसां गॾु पियो हलंदे? न, तूं हिते वेह। इन्हनि मर्दूदनि खे त मां पाण ई तलाश कंदुसि ऐं पाण ई सज़ा ॾींदुसि। न सोराब खान, न,
मूंखे एॾो कमज़ोर न सम्झ, हिन गोस्तान जे पेट में पैदा थियल आहियां। तूं मूंखे कमज़ोर न, औलादी सम्झ, फौलादी। मुंहिंजे कदमनि खां भविखु अॻु मुंहिंजो हलंदो। सुंदर सुंदर, सिद्धू न कर, सिद्धू न कर। ख़बर न आहे त हू हानीअ खे कीअं वठी किथे तूं मूंसां गॾु पियो भटकंदे। बहितर इहो ई आहे त तूं हिते ई रह। सभ खां पहिरियों ई त मूंखे हुननि जा कस बंदि कराइणा आहिनि। सुंदर, जीअं हू हितां ॿाहिरि न राव खान पोइ भले वञ, पर हिकु शर्त सां तोखे मां वञां। कहिड़ो शर्त? आई जेकॾहिं इहे ॿई कातिल तोखे मिली विया न, उन्हनि खे तूं उते न मारी, ज़िंदा सलामत जमाल खान जे पेरनि में उछली ॾे। दुआ कजांइ सुंदर त मां हानीअ खे हथु करण में कामयाब थी वञां। दुआ कजांइ। हाने जेकॾहिं मुंहिंजे वस में हुजे न, निदाज वारी लानत खे मां हमेशह हमेशह जे लाइ ख़तम करे छॾियां। छो? मुंहिंजी शादी जे लाइ तोखा के ॾाज घुरियो आहे छा? न हानी, मूंखां त के ॾाज न घुरियो आहे, पर चाचे गुलण जी धीअ जी शादी ॾाज न मिलण जे करे रुकिजी वई ऐं न थी सघी। उन सदमे जे करे चाचे गुलण जी धीअ खुदकशी करे छॾी। इहो त वॾो ज़ुल्म थी वियो, ईअं त न करणु घुरिजे हा। हानी जेकॾहिं ईअं थींदो रहियो त ग़रीब घाणे में पीसजंदो रहंदो। पर तूं त मूंखां ॾाज जी घुर्ज न कंदे न। चरी तोखे त मां पंहिंजो सभु कुझु ॾियण लाइ तयारु आहियां, सभु कुझु। मूंखे कुझु बि न खपे, बस तूं मूंखे मिली वई, इहो ई मुंहिंजे लाइ गंज आहे। छा पियो सोची? सोचां पियो त हिन धरती तां हर ज़ुल्म, हर ॾाढ, जेकी बि बुरायूं आहिनि उन्हनि खे ख़तम करे छॾिया। ॾिस न हानी, ये सिंध धरती अमन जी धरती आहे। अॼु खां 50-100 साल पहिरीं ये सिंध धरती केॾी अमन वारी। हाणे वारी धरती ॾिस, हाणे वारे माण्हुनि हुन सां केॾो ज़ुल्म कयो आहे। ही कबाइली झेड़ा, ही ज़ातियुनि वारा झेड़ा, ही चोरियूं, ही फुरियूं, छा न पियो थियो हिन सिंध धरती ते। मां चाहियां थो त इहे सभु कबाइली झेड़ा ख़तम थी वञनि। ये सिंध धरती अॼु खां 50-100 साल वारी वरी थी वञे, जेका दरवेशनि जी, संतनि जी ऐं सूफ़ियुनि जी धरती आहे। ऐं नफ़रत जे नाले ते का शइ न हुजे। गरीब गरीब न रहे, गरीब भी अमीर रहे। हाणे ख़बर थी छा थी वियो आहे? अमीर अमीर थी वियो आहे, गरीब गरीब थी वियो आहे। ईअं न थिए, सभु बराबरि हुजनि। प्यार ऐं मोहब्बत जी असां शुरूआत करे चुका आहियूं। ख़ुदा कंदो त पंहिंजो प्यार ऐं मेलाप ऐं मोहब्बत हिते जे माण्हुनि जे लाइ अमन जो पैगाम हूंदो ऐं शांती जो पैगाम। पोइ तूं फिक्र न कर, मां जल्द चाचे फ़कीर सां मिली करे तुंहिंजी ऐं मुंहिंजी शादी जी तारीख़ उन खां वठंदुसि। पंहिंजी शादी हिन कोहिस्तान में वॾे में वॾी शादी हूंदी, जेका कोहिस्तान में अमन जो पैगाम। जमाल खान, मूं त अधु कोहिस्तान ॻोल्हियो आहे, पर यार मूंखे त किथां बि को इशारो कोन। सोराब खान उन्हनि ॿिन्ही भाइरनि ज़र ख़ान ऐं शेर बहादुर चोरनि कुते वारो झटि आयो आहे। चोर कुतो जी न चोरी करे पोयों अची या त पाचो फाड़े वेंदो या चक हणंदो। इहो चक आयो अथनि।
चको हण खां पोइ वञी कंहिं डर में गिदड़ वांगुरु लिकी वेही रहिया लिकी। ॿिलनि में बि बाहि ॾींदासूं जमाल ख़ान, बाहि ॾींदासूं। पर तोराब यार मूंखे तोखां शिकायत आहे तोखां। मूंखां शिकायत? जमाल ख़ान कहिड़ी? तोखे त ख़बर हुई न त मां पंहिंजे वॾे सरदार ऐं चीफ सरदार ॾे वियल हुयुसि, त पोइ बि मुंहिंजी गैर मौजूदगीअ में मुंहिंजी हानीअ खे, मुंहिंजे प्यार खे तूं अकेलो छॾे वए? हाँ छो? जमाल ख़ान मूंखे कहिड़ी ख़बर त हानी सुंदर खे ईअं छॾे ॾींदी? जमाल ख़ान इन में ग़लती हानीअ जी बि आहे। जेकॾहिं सुंदर उते मौजूद हुजे हा न त दुश्मननि जो मुक़ाबिलो ज़रूर करे हा। सौराब मूंखे हिकिड़ो ॿियो शक आहे। कहिड़ो? इहो सुंदर उन्हनि सां ॿधल त न आहे, ॿिट त न आहे उन्हनि जो, छाड़तो त न आहे उन्हनि जो? न न जमाल ख़ान न, सुंदर न न सुंदर ईअं नथो करे सघे। तूं इहो पक सां कीअं थो चईं त इहो सुंदर उन्हनि सां न आहे मिलियल? कहिड़ी तो वटि शाहिदी आहे जो सुंदर उन्हनि सां ॿधल न आहे? हिते त हिकु हिकु सेकंड जे अंदरि माण्हू विकामजी थो वञे। मूंखे लॻे थो त इहो सुंदर उन्हनि ॿिन्ही भाइरनि ज़र ख़ान ऐं शेर बहादुर सां ॿधल अंदरूनी तौर ते। उन्हनि ॿिन्ही भाइरनि खे ईअं ख़बर पई ज़रूर का न का शैतानगिरी थियल आहे। तुंहिंजी ॻाल्हि मूंखे लॻी आहे, पर सुंदर बाला जे मरण खां पोइ ईअं न कंदो। जमाल ख़ान थोरो सबुरु कर। हानी जीअं ई वापसि ईंदी न ईअं सभु कुझु ॿुधाए छॾींदी। तोराब तूं चरियो आहे छा? हाँ ये चरियो था तुरो पीतो अथई जोड़ी ॻाल्हियूं थो करी। जेकॾहिं असां थोरी बि सुस्ती कईसीं न त पोइ उहे असांजा दुश्मन हानीअ खे कोहिस्तान मां कढी वञण में कामयाब थी वेंदा। न थींदा कामयाब जमाल ख़ान, न थींदा। मूं सभु रस्ता बंदि करे छॾिया आहिनि। पंहिंजे दोस्तनि ऐं यारनि लाइ इतला करे छॾियो अथमि ऐं पंहिंजा माण्हू उन्हनि जे पुठियां छॾिया अथमि। जमाल ख़ान छॾिया अथमि। तोराब ॻाल्हि ॿुध, हिन कोहिस्तान जे अंदरि उन्हनि खे केर बि पनाह न ॾींदो, छो त हिन कोहिस्तान जे माण्हुनि खे ख़बर आहे त जमाल ख़ान जे प्यार ऐं हुन जे नंग खे पनाह ॾियणु माना मौत खे दावत ॾियण जे बराबरि आहे। हू दुश्मननि मुंहिंजा ज़र ख़ान ऐं शेर बहादुर मुंहिंजे प्यार खे खणी विया आहिनि। हू कहिड़ो माण्हू आहे जो उन्हनि खे पनाह ॾींदो? मूंसां उन्हनि खे दुश्मनी पैदा करणी आहे जो उन्हनि खे पनाह ॾींदा? केर बि पनाह न ॾींदो उन्हनि खे कोहिस्तान में। ॿुधी छॾी आहे कंहिं ग़लतीअ सां बि इन्हनि ॿिन्ही भाइरनि शेर बहादुर ऐं ज़र ख़ान खे कोहिस्तान में पनाह ॾिनी ऐं मुंहिंजे प्यार खे उते लिकायो त पोइ सभ खां पहिरीं मां उन माण्हूअ खां पाउ पलांत कंदुसि जंहिं ज़र ख़ान ऐं शेर बहादुर खे पनाह ॾिनी। जमाल ख़ान हू असांजे तर में न आहे। मूं बि इहा जांच कई आहे। सौराब यार मूंखे लॻे थो त इहे ॿई भाइर गौराम खान ॾों हलिया विया हूंदा। हा जमाल ख़ान मूंखे पाण जो गुमान आहे, बाक़ी हो ॿिए हंध केॾांहुं नथा वञी सघनि। ॻाल्हि ॿुध सौराब खान, जेकॾहिं गौराम इन्हनि ॿिन्ही भाइरनि जो साथ ॾिनो त पोइ इन्हनि ॿिन्ही भाइरनि सां बि जहिड़ो थींदो, पाउ पलांद हुन सां बि थींदो, ऐं जहिड़ो बि अहिड़ो थींदो जो महीनो खनि उन्हनि जे
गोथन बारूद जी ढप लगे थी मथो मथे ते झेड़ो दमादम मस्त कलंदर। हाँ ईअं ई थींदो, जमाल खान ईअं ई थींदो। शेर बहादुर, असां हिते वेहूं था, तूं वञी पाणी जो बंदोबस्त करे अच। पानी असां पानी किथां ईंदो? गोराम खान जी ताक़त मेल जी अॻियां आहे। मेल डीट छा? मां पाणी खां सवाइ हिकिड़ो कदम बि नथी हली सघां। तोखां वधीक मूंखे उञ लॻी आहे। मञा थो अदा साईं, पाणी मिलणु मुश्किल आहे, पर हिते कंहिंजो घर बि त वेझो न आहे। मूं चयो न, पहिरीं पाणी। वञी तोखे गोराम खान जी ताक़त ते हलणो पवंदो, उते तोखे पाणी सां गॾु मानी बि मिली वेंदी। ही गोराम केरु आहे? नालो तो ॿुधल पियो लॻे। अने यारनि जो यार आहे, मूं ते पहुच ॾिस तुंहिंजी कहिड़ी तो ख़िदमत करे। शेर बहादुर, उठा क्या थी? सोराब खान, हिते जे माण्हुनि खे वधीक ख़बर आहे त कंहिं असांजी इज़त में हथ विधा आहिनि। जमाल खान, जिन बि असांजे इज़तुनि में हथ विधा आहिनि, पाण उन्हनि जा हथ ई कटे छॾींदासीं। पर मूंखे त नथो लॻे जो हिते जे माण्हुनि खे का ख़बर हुजे। सोराब, जेकॾहिं असांखे ख़बर पई त हिननि माण्हुनि जो उन्हनि सां साथ आहे, पोइ अॻिते हली उन्हनि जो अहिड़ो अशर कंदासीं जेको ज़रख़ान ऐं शेर बहादुर जे लाइ असां सोचे वेठा आहियूं, ओड़ो अशर कंदासीं। ऐं हिते जा माण्हू कूड़ कोन ॻाल्हाईंदा। उन्हनि शेर बहादुर ऐं ज़रख़ान खे ॾिठो हुजे ऐं ॾिसी छॾ ऐं उन्हनि माण्हुनि खे ॿुधाए छॾिजांइ। जेकॾहिं तव्हांखे का खुड़क पए त असांखे ज़रूरु ॿुधाइजो। हिते जा माण्हू कोहिस्तान जे सरहदुनि ते वेठा आहिनि। किथे ईअं न थिए जो हू हितां निकिरी ही हथूं छॾे कंहिं ॿी हथ में वञी निकिरनि। ऐं जेकॾहिं तव्हांजे तर मों निकिरी आहे त पोइ असांजो पाउ पलान तव्हां न रहंदो। ईअं न थींदो जमाल खान, हिते जा माण्हू एॾा बेग़ैरत न आहिनि। हानी बि हिननि जे ज़ात वारी आहे, हिननि जी बि इज़त आहे, इज़त। ऐं उन्हनि खे इहो बि चइजांइ, अड़े मुड़ुस माण्हू थियो, नंगनि था सिर ॾियण, सुन्नत आहे, ॿुधो कोन अथई, हिकु जूई ॿियो जोए, छॾनि कीन जवान, सम्झाइजानि पंहिंजे तरीक़े सां। ऐं जेकॾहिं हिते जे माण्हुनि खे ख़बर पएनि त उन्हनि खे इहो चइजांइ त मोए मारण खां सवाइ कुझु बि न कजो। ऐं असां बि हिननि जे लाइ कोहिस्तान जी सरज़मीन खे तंग करे छॾियो आहे, तंग। उन्हनि खे पनाह ॾियण लाइ केरु बि तयारु न आहे जमाल खान, केरु बि तयारु न आहे। सोराब, असांजे अंदर में इंतकाम जा आड़ा ॿरी रहिया आहिनि। हक़ ऐं सच जी राह ते हलण वारनि खे बुख जी परवाह न आहे हूंदी। पर सफ़र वॾो आहे जमाल, वॾा रोलड़ा आहिनि। मूंखे पंहिंजी जान जी परवाह न आहे सोराब। मां सिर तिरीअ ते रखी हलंदो आहियां। जेका राति क़ब्र में लिखियल हूंदी उहा क़ब्र में ई गुज़रंदी। मूंखे सिर्फ़ फ़िक्र आहे त पंहिंजी हानीअ जो आहे। अलाए कहिड़े हाल में हूंदी उहे जारी, अलाए कहिड़े हाल में हूंदी, अलाए छा गुज़रंदो हूंदो हुनजे मथां, इहो फ़िक्र मूंखे खाईंदो थो वञे। बसि यार, वीचारी फासी वई। मुंहिंजी हानीअ खे फासाइण में इन सुंदर जो हथु आहे। इहो सुंदर हूंदो किथे आहे? किथे इहो सुंदर? केॾा गुम थी वियो आहे? जमाल, सुंदर अहिड़ो न आहे। बसि
हुनजी ग़लती सिर्फ़ इहा आहे जो हुन हानीअ जे चवण खे मोटायो। इहो त सुंदर जो बयान आहे न, हुन पंहिंजी सफ़ाई पेश कई। थी सघे थो त हक़ीक़त हुनजी उपतड़ हुजे त पोइ दोराब मुंहिंजी दिलि थी चए न इन्हीअ सुंदर खे धसे ॿ टे पादर पुठनि ते हणांसि न, पाण ई सची कंदो। इहो आहे किथे? मूंखे ॿुधाए त सही, इहो सुंदर आहे किथे, कहिड़े जहान में आहे? मूं हुनखे मोकिलियो आहे। मूं केॾांहुं? हानीअ खे ॻोल्हण लाइ। ॿियो केॾां? यार सोराब, सुंदर हानीअ खे ॻोल्हंदो? यार कमाल थो करी, तूं कहिड़ी ॻाल्हि थो करी? सुंदर रुलियल पिनियल आहे ऐं सॼे कोहिस्तान जे घटनि ऐं वाटुनि खां वाक़ुफ़ आहे। किथां न किथां खुड़क ज़रूर पवंदुसि, तो पाण खे अची ॿुधाईंदो। तो त हुनखे हथ सां मोकिलियो ॾिनो त सुंदर भॼी वञे। जमाल ख़ान, हू छो भॼंदो? यकीन कर जमाल, हू अहिड़ो माण्हू न आहे। हू बाला जी मौत खां पोइ सभु कुझु छॾे असां सां अची मिलियो हो। इहो त तूं थो चई न, तुंहिंजो अंदर त साफ़ आहे, पर सुंदर जे अंदर में कुझु ॿियो हूंदो सोराब, कुझु ॿियो हूंदो। छा हूंदो हुनजे अंदर में? ॿार अड़े बालाज जो पलांद ॿियो वरी छा? ईअं न आहे जमाल, तो जहिड़ो अकुल वारो माण्हू जेकॾहिं न इहे ॻाल्हियूं करे उहो त यार बस आहे। ॿियो सोराब, मां तजुर्बे जे बुनियाद ते ॻाल्हि करे रहियो आहियां, तजुर्बे जे बुनियाद ते। सुंदर बालाज जहिड़े कमीने माण्हू जे टुकरनि ते पलियो आहे। ॿुधो न अथई, कारो बद कबरे सां रंग न मटाए पर आदत ज़रूर मटाई। हा, इहा ॻाल्हि आहे जो बालाज सां गॾु रहण खां पोइ हुनजे तबियत में अरडायूं शामिल थी चुकियूं आहिनि। सोराब, अरडायूं न चओ, इहा कमीनाइप चओ, कमीनाइप। ॾिस जाए हानीअ खे अगवा कराइण में इहो मुलविस हूंदो ई। ॾिस जाए रुगो मूंखे हिकु भेरो मिले मूंखे इहो सुंदर हिकु भेरो, अहिड़ो कमु कंदो मांसि, यादि कंदो, तॾहिं त असांखे ॾिसी भॼी वियो आहे। न जमाल न, हुनखे तुंहिंजे अचण खां अॻु ई मूं रवानो करे छॾियो। मूं चयोमांसि त तूं घणो रुलियल पिनियल आहीं, इन करे तूं हानीअ खे ॻोल्हण में असांजी मदद कर। हू छा कंदो? मदद मुंहिंजो मालिक कंदो। हल त हलूं। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।